नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, शेख अयाज़ यूनिवर्सिटी शिकारपुर जा मुलाज़िम पंहिंजे जाइज़ मसइलनि लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुलाज़िमनि जो को बि मसइलो ॼाणी वाणी हल नथो कयो वञे। शेख अयाज़ यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जे उहिदेदारनि सदर जहांगीर काशिफ चन्ना, नायब सदर शमन अली शेख, जनरल सेक्रेटरी सैयद फ़हीम अली शाह, जॉइंट सेक्रेटरी तौफ़ीक अहमद मुग़ल, ख़ज़ानची ख़ुदा हुसैन शाह, इबरार अली शेख जी ऐं ॿियनि अॻुवाणनि जे अॻुवाणीअ में एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे अब्दुल गनी भयो जी हिन रिपोर्ट में। 2018 ताईं जॾहिं ही फुल फ्लेज यूनिवर्सिटी थी शेख अयाज़ यूनिवर्सिटी, त उहे शयूं हिते ॾियणु बंदि थी वियूं। ही उहे शयूं आहिनि जेके असांखे शालत यूनिवर्सिटी खैरपुर में मिलंदियूं हुयूं। जीअं असांजा प्रमोशन थींदा हुया, पंहिंजो टाइम टू टाइम सीनियरिटी बुनियादनि ते DPC वेंदी हुई। उन खां पोइ मेडिकल जी सहूलियत मिलंदी हुई, लीव इनकेशमेंट सालाना हुई उहा मिलंदी हुई। टेक्निकल मुलाज़िमनि जा प्रमोशन थींदा हुया। यूटिलिटी अलाउंस जेको आहे सिंध गवर्नमेंट पर सभिनी यूनिवर्सिटियुनि में मिलंदो आहे। सिंध यूनिवर्सिटीअ में, ज़र यूनिवर्सिटीअ में ऐं शालत यूनिवर्सिटी ख़ुदि में जेको आहे जेका असांजी मदर यूनिवर्सिटी आहे उन में मिलंदो आहे। उहे शयूं असां घुरूं था। उन खां पोइ जेको आहे असां 2 महीना पहिरीं बि एहतजाज कयोसीं। वाइस चांसलर साहिब जन आया, असांजे वाइस चांसलर डॉक्टर ग़ुलाम रज़ा भट्टी साहिब जन ख़ुदि आया, एहतजाज में शरीक थिया ऐं उन्हनि असांखे चयो त बाबा तव्हांजा मां मसइला हल कंदुमि, तव्हां एहतजाज ख़तमु कयो। असां साईं जे चवण ते साईं जन खे मान ॾींदे एहतजाज पंहिंजो मुलतवी कयोसीं। उन खां पोइ असां मुसलसल जेको आहे साईं जन 13-14 दफ़ा ऑफिस में वियासीं, पंहिंजो जेको आहे मुलाज़िमनि जो ठाहे करे। उन खां पोइ साईं जन कोई बि मसइलो हल न कयो। एतिरनि ॾींहंनि 2 महीना गुज़री चुका। 2 महीननि खां पोइ मजबूर थी वियो। असांखे 11हों ॾींहुं आहे, असां ॿीहर एहतजाज ते वेठा आहियूं। असांजो पुरमन एहतजाज अवां ॾिसी रहिया हूंदव हिते केतिरी गर्मी आहे। हिन गरम जून जे महीने में असां हिते एहतजाज करे रहिया आहियूं ऐं ख़ातिर ख़्वाह अहिड़ी का वेहण जी जॻह बि न आहे। असां पंहिंजो एहतजाज पंहिंजे हक़नि जे लाइ कयूं था पिया ऐं कंदा रहंदासीं जेसिताईं असांजा मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि। न साईं, असांखे थोरो ॿुधाए सघो था त जॾहिं तव्हांखे 11हों ॾींहुं आहे हिते एहतजाज कयो, तव्हां वटि हिन महिल ताईं को तक जो MNA MPA या को बाला ऑफिसर तव्हां वटि लड़ी आयो आहे? न साईं, असां वटि शेख अयाज़ यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया मां हिन महिल ताईं कोई लड़ी त न आहे आयो। उल्टो असांजे मथां प्रेशर विधो थो वञे। असांजे ख़िलाफ़ु लेटर्स कढिया था वञनि जिन में इहो उन्हनि खां जेको आहे ऑफिसर्स खां ऐं उन्हनि खां पुछो थो वञे त बाबा हिननि जी कारकर्दगी कीअं आहे, कमु करनि था या नथा करनि। इहा शइ आहे ऐं प्रेशर ॾिनो थो वञे। ऐं शहर जी चूंडियल नुमाइंदनि मां बि हिन महिल ताईं कंहिं राब्तो असां न आहे कयो त असांजा मुलाज़िमनि जा मसइला कहिड़ा आहिनि ऐं तव्हां एतिरनि ॾींहंनि खां एहतजाज में छो वेठा आहियो। कंहिं बि न आहे पुछा कयो। तव्हां भला कंहिं MNA चूंडियल MPA खे माना शिकायत कई आहे? न साईं, असां बिल्कुलु चूंडियल नुमाइंदनि खे शिकायत कई आहे। MNA मीर आबिद हुसैन भयो साहिबु आहे ऐं इम्तियाज़ अहमद शेख साहिबु आहे ऐं मक़बूल अहमद शेख साहिबु आहे। असां ऐं जतोई साहिबान आहिनि, महर साहिब आहिनि, सभिनी खे असां जेको आहे इंफॉर्म कयो आहे। वक़्तनि फ़वक़्तनि असां उन्हनि ॾे पंहिंजा वीडियोज़ मोकिलींदा रहिया आहियूं, पंहिंजी प्रेस रिलीज़ मोकिलींदा रहिया आहियूं, एहतजाज जे बारे में आगाह कंदा आहियूं त असांजा जाइज़ मसइला आहिनि। साईं, असांजी मदद कयो, असांजा मुतालबा हल करायो। ऐं सिंध गवर्नमेंट खे बि असां अपील कंदा रहिया आहियूं। चांसलर जेको निसार अहमद खोड़ो साहिबु आहे उन्हनि खे बि अपील कंदा रहिया आहियूं। यूनिवर्सिटी बोर्ड जे सेक्रेटरीअ खे बि असां अपील कंदा आहियूं, पर हिन महिल कंहिं बि असांजे लाइ जेको आहे आवाज़ु न आहे उथारियो। हाणे भाऊ तव्हांजो मुतालबो छा आहे? आख़िर असांजो मुतालबो इहो ई आहे साईं, असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि इहे हल कया वञनि। जेसिताईं असांजा मसइला हल न थींदा असां पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। असल में छा आहे, असांजा जेके मुतालबा आहिनि उहे जाइज़ आहिनि। जेकी 2018 ही यूनिवर्सिटी शेख अयाज़ फुल फ्लेज थी आहे। पहिरियों असांजी हीअ कैंपस हूंदी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी, उते ही जेके असांजा पंहिंजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे उते हल थियल आहिनि सभिनी यूनिवर्सिटियुनि में सिंध जे, सिर्फ़ु शाह लतीफ़ में न। उहे मरातूं उते मिलंदियूं आहिनि जेके हिते 2018 खां हिते असांखे नथियूं ॾिनियूं वञनि। असां उन जे लाइ पुरमन एहतजाज तौरु जेको आहे मुसलसिल एहतजाज कंदा रहिया आहियूं। ऐं इंतिज़ामिया खे बि ख़बर आहे, वाइस चांसलर साहिब सां बि मिलिया आहियूं त बाबा असांजा जाइज़ मुतालबा आहिनि इहे असांजा ॾिना वञनि, मंज़ूरु कया वञनि त असां इहे एहतजाज ख़तमु कंदासीं, न त असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। इंतिज़ामिया तरफ़ां इहो चवणु हो त बाबा सिंडिकेट जॾहिं हाणे थियण वारी आहे त जेके असांजा जाइज़ मुतालबात आहिनि उहे तव्हां उन में एजेंडा में पंहिंजो उहे मैटर असांजा रखिया वञनि मुलाज़िमनि जा। पर हाणे असांखे उहा ख़बर न आहे त उन्हनि रखिया आहिनि पर कोन रखिया अथऊं। असांखे जेतिरी ख़बर आहे जेकॾहिं रखिया अथऊं त वाइस चांसलर साहिबु असांखे अची ॿुधाए त बाबा असां उन में तव्हांजा जेके नुक़्ता आहिनि, अहिड़ा नुक़्ता उन ते जेके मुश्तमिल आहिनि उन मां असांजा 4 तव्हांजा हिन में रखिया आहिनि। पर कोई अहिड़ी का ॻाल्हि न आहे
ऐं वाइस चांसलर मिसगाइड करण वारा हिते आहिनि मौजूदु आहिनि। वाइस चांसलर खे मिसगाइड था कनि। कुझु शहर जा माण्हू बि इन्वॉल्व आहिनि जेका वाइस चांसलर उनको सपोर्ट वरिती आहे। पर असांखे सभु ख़बर आहे लीगल अनलीगल हिते छा थो थिए, उहो असांखे हर शइ जो प्रूफ पियो आहे, रिकॉर्ड पिया आहिनि। असां जॾहिं उहो वक़्तु आयो त इंशाअल्लाह असां उनखे अञा ज़ाहिर कंदासीं मज़ीद त हू वाइस चांसलर उनजे चवण ते न लॻे। उहे मुखालिफ़ आहिनि, वाइस चांसलर जा मुखालिफ़ आहिनि। हिन वक़्तु जेको असां एहतजाज में वेठा आहियूं न, उहे ॾाढा ख़ुशि आहिनि त हू पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ मुफ़ाद हासिलु करण लाइ कंहिंखे पंहिंजे पुट जी नौकिरी वठणी आहे, कंहिंखे भाइटे जी नौकिरी वठणी आहे, कंहिंखे भाणे जी नौकिरी वठणी आहे, उहे वाइस चांसलर जे इन हवाले सां उनजे उन में कढा आहिनि ऐं वाइस चांसलर जो भलो नथा चाहिनि, वाइस चांसलर जी इज़त नथा चाहिनि। हू पंहिंजे असांखे थोरो इहो ॿुधाईंदा त जेसि ताईं तव्हांजा मुतालबा पूरा न थियनि तेसिताईं तव्हां एहतजाज वेंदो? हा हा बिल्कुलु असां एहतजाज में वेंदासीं। भली असां कंहिंखां डिॼण वारा न आहियूं। हीअ भली असांखे धमकाइनि, मुख़्तलिफ़ टाइमनि ते हीअ असांखे धमकाए डिॼाईंदा रहंदा आहिनि त बाबा असां तव्हां हीअं कंदासीं हूअं कंदासीं, पर असां हिन खां कोन डिॼंदासीं। असांखे कानून जो सहारो वठंदासीं। कोर्टूं बि पंहिंजो खुलियूं पियूं आहिनि, असां कोर्टुनि जी पंहिंजो उन्हनि खां वठंदासीं पंहिंजो सपोर्ट, कोर्टुनि जी सपोर्ट वठंदासीं असां इंशाअल्लाह। ईअं पोइ हिते कोन हटंदासीं ऐं असां उन्हनि खे वाक़ो कंदासीं जेके हिते बिलावजा लूटमार करे रहिया आहिनि, जाली बिल ऐं कूड़ा बिलनि जी भरमार लॻी पई आहे। असां हिन खां पोइ हिते कोन हटंदासीं। असांजा जॾहिं तव्हां जाइज़ मुतालबा हल नथा कयो, असांजा जाइज़ आहिनि बिल्कुलु, ऐं उहे जाइज़ मुतालबा तव्हां खां असांजा हल नथा थी सघनि त हीअ तव्हां जेको आहे सो ग़लति कम जेको आहे सो कयो था वेठा, ग़लति बिल था कयो, ग़लति उहो था कयो। इहो इदारे जो वॾो नुक़सानु आहे ऐं असां हिन इदारे जे बि लूटमार करण हिननि खे न ॾींदासीं। असां पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं। पंहिंजा भली असांजा जाइज़ मुतालबा बि हल थी वञनि, पर असां पोइ बि इहो नज़र एतिरी रखंदासीं त हिन इदारे खे लुटियो न वञे, हिन इदारे खे तबाह न कयो वञे। हीउ इदारो शागिर्दनि जो इदारो आहे, मुलाज़िमनि जो इदारो आहे, उस्तादनि जो इदारो आहे, हिनखे असां ऐं शहर वारनि जो इदारो आहे, पूरी सिंध जो इदारो आहे। असां हिनखे लुटणु न ॾींदासीं हिननि खे त हीअ आराम सां वेठा लुट मार कनि, हिननि खे कॾहिं बि कोन बख़्शींदासीं हिन हवाले सां। महिरबानी। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तफ़सीली बयान जो छा मसइलो आहे? तव्हां दोस्तनि तव्हां वाज़िब कयो त जेको आहे हिते मुलाज़िमनि जा जेके जाइज़ हक़ आहिनि उहे उन्हनि खे नथा ॾिना वञनि ऐं मुसलसिल इंतिज़ामिया जी या कन लाटार आहे ऐं लापरवाही आहे जो 11 ॾींहं ते बि मुलाज़िम हिन उस में हिन गर्मीअ में जून जुलाई जे महीने में एहतजाज पंहिंजो करे रहिया आहिनि कंदे। आख़िर हिननि मज़लूमनि जो हिननि बोरियतनि जो ॾोह कहिड़ो आहे जो मुलाज़िम इंतिज़ामिया हिन शइ खे जेको आहे सीरियस वठे नथी पई। आख़िर छा मसइलो आहे? वाइस चांसलर साहिब खे असां गुज़ारिश था कयूं पिया त असां मुलाज़िमनि जा जेके जाइज़ हक़ आहिनि उहे असांखे ॾे। बाक़ी जेकॾहिं ईअं ई कन लाटार कंदा रहिया त असां जेको आहे सो कोर्टुनि जो बि रुख़ कंदासीं ऐं असां आला अदलिया खां बि इंसाफ़ जी अपील कंदासीं। जी नाज़रीन, जीअं त तव्हां मुलाज़िमनि जा मसला चवण त जो यार हूंदी आहे असां हिते एहतजाज ते वेठा आहियूं, पर माना इंतिज़ामिया जे कन ते जूअं बि न थियो आहे हिन महिल ताईं। ऐं वधीक यूनियन ॻाल्हाईंदी इहा ॻाल्हि कई त असां माना जेकी बि MN MP उन्हनि वटि माना काफ़ी दफ़ा माना विया आहियूं, नोटिस पहुचाया, पर उन्हनि बि हिन महिल ताईं असां को बि न कयो। असां तेसि ताईं हिन ते एहतजाज वेंदा जेसि ताईं असां इंसाफ़ न मिलंदो, चाहे असांखे महीनो थी वञे। असां आला अदालतुनि जो बि खड़काईंदासीं, कैमरा मैन खे बि असांखे अदालतुनि खे सचाई ॾियो। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।